अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजो नालो सोराब शेणू आहे। मौजूदा बरसात सबबि हिते का बि सहूलियत कोन्हे। डीसी जामशेद तरफ़ां जेको बि मोकिलियल इमदाद हो सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। ग़रीब मिसकिन माण्हुनि खे कुझु बि न मिलियो ऐं न आहे हिते डॉक्टर जी सहूलियत, न आहे बिजली, न आहे रोड। अक्सर करे हिते रोड तमामु ख़राबु आहे। हिते रोड जी सहूलियत न आहे, बिजली न आहे, एजुकेशन तालीम बिल्कुलु न आहे हिते।